सिरासी ने तव्हांखे ॿुधायूं त कराची जे दिल सदर वारे इलाइक़े में गंदगी जा ढेर लॻल आहिनि ऐं गंदे पाणी जा नाला खुलियल हुअण सबबि शहरियुनि लाइ अज़ाब बणियल आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आमिर सुप्रो। जी आमिर। जी बिल्कुल, हींअर असां मौजूदु आहियूं सदर जे इलाइक़े में। यकीनन अवां मुंहिंजे पोयां ॾिसंदव, कैमरामैन अगरि ॾेखारे सघे त ही गंदगी जा ढेर आहिनि, ही कचिरे जा ढेर आहिनि। यकीनन ही सदर जो मेन इलाइक़ो आहे। ही असां हुते मौजूदु आहियूं ऐं हिन तरफ़ ही सन पैट्रिक स्कूल आहे जंहिंमें हज़ारनि जे तादाद में ॿार जेके तालीम हासिल कंदा आहिनि। उन सां गॾोगॾु हिन तरफ़ जेकॾहिं ॾिठो वञे त ही पार्किंग प्लाज़ा आहे, ही सदर जो मेन रोड आहे ऐं ही मेन रोड जे भरिसां ई जेको ही गंदे पाणी जो नालो वञे थो। यकीनन ही महीननि खां गंदे पाणी जो नालो जेको आहे माण्हुनि जे लाइ अज़ाब बणियल आहे ऐं ही गंदो नालो बिल्कुलु ओपन आहे, खुलियल आहे। हिन में काफ़ी चकर जेके गाॾियूं आहिनि उहे बि किरी करे मुतासिर थियूं आहिनि ऐं यकीनन हिते जेके ॿारनि जूं वेन्स आहिनि उहे बि सवनि जे तादाद में हितां क्रॉस कंदियूं आहिनि ऐं हिते जेकी फैमिली सां माण्हू अचनि था उहे बि हिन नाले जे भरिसां जेकी ही भॻल खॾा आहिनि ऐं रोड आहे उहे बि जेको आहे सो मुतासिर थियनि था। हिकु तरफ़ एडमिनिस्ट्रेटर कराची या दावा त करे पियो त कराची खे असीं साफ़ु सुथिरो कयो आहे, ॿिए तरफ़ जेको आहे सो ही नाला जेके आहिनि ही यकीनन जॾहिं बारिशूं पवंदियूं त ही नाला ऑटोमेटिकली जेके आहिनि ओपन थींदा आहिनि, ही इलाइक़ा जेके मुतासिर थींदा आहिनि। पर उन खां पहिरियां ई जेको गंदे पाणी जो नालो आहे यकीनन हिते हर गुज़रंदड़ गाॾी जे लाइ अज़ाब बणियल आहे। ही कचिरे जा ढेर जेकी आहिनि मेन सदर जे इलाइक़े में मौजूदु आहिनि ऐं हुकूमत जेको आहे सो दावा करे पई त असीं सफ़ाई सुथराई करियूं पिया, पर यकीनन ही जेको खुलियल जेको नालो आहे गंदे पाणी जो ही हर माण्हू जे लाइ अज़ाब बणियल आहे। अवां ॾिसंदव त मोटरसाइकिल, रिक्शा, कार जेकी सवारियूं आहिनि फैमिली सां वञनि थियूं यकीनन हिते मुतासिर थियनि थियूं ऐं मुतासिर थियण सां गॾोगॾु काफ़ी चकर जेकी नाले में जेको आहे सो गाॾियूं बि किरियूं आहिनि। त यकीनन हुकूमत सिंध जेकी दावा करे पई त असीं कराची में सफ़ाई सुथराई जो माहौल बहितर कयो आहे, त यकीनन ही सदर जेको मेन मर्कज़ आहे उन जे जेको ही खॾो आहे हर तरफ़ जेको आहे सो हिन तरफ़ स्कूल, पार्किंग, त यकीनन ही खॾो माण्हुनि जे लाइ अज़ाब बणियल आहे। त ॾिसणो इहो आहे त छा हुकूमत हिन ते तवजो वठी करे जेको तकिड़ो अमल करे हिन खे बंदि कराए थी, जंहिंजे बंदि करण खां पोइ जेको जानी नुक़सानु आहे, ख़ुदा न ख़ासि कोई जानी नुक़सानु थिए या ॿियो को थिए त उन जे लाइ छा क़दम खणंदी। त यकीनन ही सदर जेको कराची जो मेन जेको आहे सो कारोबारी हब आहे उते बि गंदगी जा ढेर उन सां गॾोगॾु खुलियल नाला नज़र अचनि था। त हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत हिन जे लाइ कहिड़ा क़दम खणे थी, जीअं जेको आवाम आहे जेको अज़ाब हितां अज़ाब सम्झे थो गुज़रण में उनखे जेको आहे सहूलियत मिली सघे। जी।